गोसपुर में 2 हफ़्ता अॻु पुलिस जे कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयल शेख बिरादरी जे 2 नौजवाननि असद ऐं मीर ख़ान शेख जे क़त्ल खां पोइ अदालत पारां SHO अहमद नवाज़ जखराणी ऐं वॾे मुंशी अब्दुल्ला चनो समेत 7 पुलिस एहलकारनि मथां केस दाख़िल करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलुनि लाइ असां राब्तो कयो आहे। गोसपुर मां SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हूर ओगाही सां। जी ज़हूर, तफ़सीलुनि खां आगाह कंदा। जी मां खे ॿुधाईंदो हलां त 2 हफ़्ता अॻु घोसपुर पुलिस पारां मुबीना मुक़ाबले में मारिजी वियल 2 नौजवाननि असदुल्ला शेख ऐं मीर ख़ान शेख जी जुडिशनल इंक्वायरी बाद IG सिंध जे हुकुम ते जांच मुकमिल थियण बाद सेकंड एडिशनल सेशन जज मोहम्मद सुलेमान बुरड़े घोसपुर जे SHO अहमद नवाज़ जखराणी वॾे मुंशी अब्दुल्ला चन ऐं नंढे मुंशी बख्त सूमरो समेत 7 ॼणनि मथां 2 पोरियतनि मीर शेख ऐं असद शेख खे कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल करण ख़िलाफ़ 7 एहलकारनि मथां 2 धार क़त्ल जूं FIR दाख़िल करण जो आर्डर जारी करे छॾियो आहे, जंहिंमें SHO वॾे मुंशी ऐं एहलकार खे क़त्ल केस में नामज़ करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। जॾहिं त 4 ॼणनि खे ॾिसी सुञाण बाद 2 मक़तूलनि जे 2 धार क़त्ल केस में मजमूई तौर ते 7 ॼणनि मथां क़त्ल केस दाख़िल करण जो हुकुमनामो जारी कंदे आर्डर कापी जारी करे छॾी आहे, जंहिं बाद 2 मक़तूलनि जा वारिस लेटर खणी घोसपुर थाणे ॾांहुं रवाना थी विया आहिनि। जी ज़हूर ओगाही, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अव्हां जी महिरबानी।